बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, असां अब्बास फार्म ते मौजूद आहियूं ऐं वैरायटी जेका हीअ 111 आहे, VAR 111 जेका केन्ज़ो जी वारनि जी वैरायटी हुई, उहा हीअ 3 मार्च जी पोखी आहे। यानी हीअ मुंहिंजे ख़्याल में लॻभॻि वञी 100 ॾींहंनि खे पुॻी हूंदी, पर अञा ताणी फुटी कोन आई आहे। अॻु में बि आउं अर्ज़ु कंदो आहियां, छो फुटी जेकॾहिं आहे त को 1-2 फुटियूं पर प्लांट में हीअ तव्हांखे ॾेखारियूं, सो कंहिं कंहिं प्लांट में हटंदी में त कोन आई आहे। यानी हीअ जेके पहिरीं बि आउं गुज़ारिश कंदो आयो आहियां त ॾिसो न, फसल केॾो लश ग्रीन बीठो आहे, VIP बीठो आहे। मिटी पंहिंजी जॻह ते आहे, पर फसल जेको आहे सो बहितरीनु बीठो आहे ऐं जेको हाइट क़दर जा आहे सो बि असांखे माना वण चेल ते अचनि पिया। त हीअ जेके ॿिज ट्रांसजेनिक ॿिज आहिनि, या जिन में 3 जीन आहिनि, पोइ उन में या CKC अचे थो, CS 200 अचे पियो ऐं 333 या काफ़ी अहिड़ी जिन्सूं आहिनि मौजूदु पंहिंजे फील्ड में। त उन्हनि सभिनी में जेको माना अर्ली मैच्योर कोन्हनि, हुनजो टाइम पीरियड वॾो आहे। यानी 110 ॾींहंनि खां पोइ हीअ जेका फुटी ईंदी, हिन में बि आउं अंदाज़ो लॻाए वठां अञा 10 ॾींहं फुटी कोन ईंदी को। ऐं हिन खां पोइ जेके असां किर्स लॻायो, उन 75 ॾींहं में फुटी अचणु शुरू थी वई, 90 ॾींहंनि में हुनजो चूंडो असां कराए बि छॾियो ऐं 3.5 मण कढायो। हिननि में अञा कोन्हे। हीअ यानी ढरा आहिनि, स्लो जेको आहे सो ॾियनि था। ऐं गोगड़े जो जेकॾहिं आउं तइदाद लॻायां त पोइ गोगड़ा किर्स में हिन खां वधीक आहिनि, खणी साइज़ नंढी आहे, हिन में एतिरा गोगड़ा कोन्हनि को। हीअ छो जो हिन जो रेशियो असां कढियो आहे त 50-60 गोगड़ा ईअं गोगड़ा आहिनि, जेके पाण चऊं त गोगड़ा 100 हुजनि या 80-90, उहे गोगड़ा VAR 111 में आहिनि। ॾिसूं त फुटी वॾी आहे, हिन जी वज़न वधीक आहे, जानदार फुटी थींदी, पर हाणे टाइम अचे थो। साजिद, तव्हां जेको आहे सो हिकिड़ी कंपनी में कमु कयो था, मुख़्तलिफ़ एरियाज़ घुमो पिया, त ॾिसूं ऐं ॿियूं बि तव्हां वैरायटी ॾिठियूं, तव्हांखे कीअं थो लॻे जेको आहे सो फसलुनि जे बारे में? अस्सलाम वालेकुम आवाज़गार दोस्तों, मुंहिंजो नालो साजिद अली वसाणा आहे ऐं हीअ जेके 4-5 एकड़ 111 आहिनि, इहे आउं ई काईंदो आहियां साईं वटि। माशाल्लाह, पहिरियां जॾहिं असां हीअ लॻाया हुआ त मूं इहो जेको आहे सो सोचियो पियो त सर अलाए हीअ नई वैरायटी आहे, अलाए छा कंदी, मज़ो कंदी अलाए न। ऐं छो त पोएं साल बि असां हिकिड़ी नई वैरायटी हिन में हई, जंहिंमें पहिरियों ई खां शदीद टेक अची वियो ऐं उन में माना जेको आहे सो लश्करी ऐं माना अहिड़ा मसइला जाम पिया हुआ। त हीअ जीअं वैरायटी असां हई आहे, ॿियो त अलाए बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि जी रिलीफ असांखे तमामु इहा मिली आहे, घणी त असां गुॾ कोन कढी। हींअर पाण हीअ पटियां पियो सिर्फ़ु वलूं ऐं जेके हिन में आहिनि, जेको ईअं सम्झो त को किथे को ॿुड़ो आहे गाह जो, उहो पटियां पियो। गुॾ बि असां कोन कढी आहे हिन में। ऐं अञा ताईं असां हिन खे हिकिड़ो स्प्रे कोन कयो आहे। हेसी ताईं अची विया आहिनि, को मर्ज़ु कोन्हे, स्प्रे कोन कयो अथऊं। ऐं इन ॻाल्हि में जेको आहे सो हिन वैरायटी खे वॉन्ट ॾींदुसि त अहिड़ी वैरायटी ॿी आहे ई कान। छो त मुंहिंजो प्लान इहो हो त हिन ते स्प्रे आउं पंहिंजे हिसाब सां कंदो वेंदुसि। भला साईं दा थोरो बर्डन लहे, इहो 4 एकड़नि 5 एकड़नि जो, पर अञा ताईं स्प्रे माशाल्लाह हिन वैरायटी ते मूं त कोन कयो आहे। ऐं साईं ॿिए पासे हणाई आहे, उते अलाए स्प्रे करायोसि अलाए न। पर हिकिड़ी ॻाल्हि हिन में जेको साईं खां आउं सुवालु कंदुसि त हिन में केॾी महिल को स्टेप अहिड़ो थो अचे जंहिंमें हीउ छाणू छो थो करे, को स्टेप अहिड़ो अचे थो। ऐं ॿियो, ॿियनि मुख़्तलिफ़ 2 ज़मीनदारनि वटि आउं हीअ ई सेम वैरायटी ॾिसी आहियां, जेकी आहे सेम अहिड़ी बीठी आहे, पर उहा ठली लूत थींदी पई वञे, उन में गोगड़ो कोन्हे। इन जो छा रीज़न आहे, थोरो इहो साईं ॿुधायो। उते छा उञ जा असर आहिनि या को उन्हनि घाटा कया आहिनि? घाटा बि कोन्हे, अहिड़ा ई कंडीशन आहे, पर पोइ भला छो, ॿुधाइजो। हीअ जेको सॼो दारोमदार आहे न फसलुनि जो, पोइ वण माना कहिड़ी बि जिन्स हुजे, हीअ हुजे या ॿी हुजे, सॼो त पाणी ते आहे डिपेंड थो करे। जेकॾहिं पाणी तव्हां वटि आहे, हिते बि त तव्हां 15-21 आया आहिनि, पर पाणी हिकिड़ो 15 ते रेग्युलर अचे पियो। पाणी न हूंदो त पोइ माल छाणे थियो। शेडिंग हिन में जाम आहे, मूं ॾिठो आहे न, शेडिंग आहे। छो गोगड़ो हिन में जेकॾहिं ॿूटो ॾिसो त छिॾिरो आहे, माना घाटा गोगड़ा कोन्हे जीअं। हा, अगरि शेडिंग थी आहे माना छिटा आहिनि। बाक़ी ॿूटो जानदार आहे, कद ऐं जेका हाइट हिन जी आहे उहा ॾाढी भली आहे। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त पैदावार लास्ट ईयर बि जाम ॾिनो, पोइ हिन साल बि ॾींदो लाज़मी। अञा टाइम जाम पियो आहे। बहरहाल ॾिसंदासीं, फसल मजमूई तौर ते बहितरीनु आहे। अलाह ताला बरकत विझंदो तव्हां ऐं असां सभिनी फसलुनि में। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।